मेड़ में अपडेट शेयर कंदासीं। वहीद अली सुमरो की रिपोर्ट मूजिब मेड़ भरिसां ॻोठ गहाड़ी जे रवासी ॻोठाणे तारिक अली थिएबो पंहिंजे हारनि रांझो चां ॾियो। मंज़ूर जोणे जो उमर बिरोही मीरल भुट्टो ऐं ॿिनि संगत जी पमर प्राती जे बासर माण्हुनि जे मुबैना कयल जातियुनि ख़िलाफ़ बिटाई प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो आहे। उन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त तमामु जेको आहे ग़लति ॻाल्हि था कनि। बाक़ी आहे जेका आहे चवंदा असां 2011 में ज़मीन ख़रीद करे वरिती आहे, उन जा असां वटि सबूत आहिनि, असां वटि पेपर पिया आहिनि। हे असांजे लिहाज़ बुरड़े सां ज़मीन ते मसइलो हुयो जेको 2015 में जज साहिब डिक्री कई ऐं DCA खे आर्डर करे सर्वे नंबर रखो। हे हिन ते सर्वे नंबर 26/8 नंबर बाए जंहिं ते बुरड़े जो मन हुयो रजिस्टर में चढ़ियल, उहो पाण साहबनि जी मन खाते में आहे, उहो हाणे साहबनि जी मन इहो रिकॉर्ड ते चढ़ियल आहे हींअर। बाक़ी हे जेको इहा ॻाल्हि करे थो ॻोल्हनि जी असीं हे कंदो आहे ड्रग जो कारोबार, ज़मीन ते वियासीं पंहिंजी ॾेती लेती हुया अणसुने बीठा हुआसीं ज़मीन ते केराए मथां सिधी फांगी पोइ असां पंहिंजे बचाव जे लाइ हवाई फार करे हिते हलिया हुते को नंबर कोन थियो, असीं भले आयासीं हो भले आया, पोइ हिते उन्हनि को ड्रामो करे असांखे FIR में फासाइण जे लाइ पाण जेको आहे गोली अॻ में पाण खे गोली हणी वञे वरी इहो FIR कराइनि, उहा FIR असां ॿी कलाक थियो आहे। हिन वरी हींअर वरी हिन केस जे लाइ जेको आहे भॼंदा था त न असांजे मथां FIR कराइण जे लाइ। ऐं जेके चवनि था त 1900 मीरबाग जिते चए त मूं ज़मीन वरिती आहे 1926 खां वठी सर असांजो खातो आहे। हे आहे जंहिंमें साहब अञा सर्वे नंबर आहिनि 1926 ज़ूम कयो सर दवा कनि था। इहा तमामु जेको आहे ग़लति ॻाल्हि था कनि। बाक़ी आहे जेका आहे चवंदा 2011 में ज़मीन ख़रीद करे वरिती आहे, उन जा असां वटि सबूत आहिनि, असां वटि पेपर पिया आहिनि। हे असांजे लिहाज़ बुरड़े सां ज़मीन ते मसइलो हुयो जेको 2015 में जज साहिब डिक्री कई ऐं DCA खे आर्डर करे सर्वे नंबर, हे हिन ते सर्वे नंबर 26/8 नंबर बाए जंहिं ते बुरड़े जो मन हुयो रजिस्टर में चढ़ियल, उहो पाण साहबनि जे मन खाते में आहे। ॿियो इहो आहे 539 नंबर, उहो बि असांजे साहबनि जे मन इहो रिकॉर्ड ते चढ़ियल आहे हींअर। बाक़ी हे जेको इहा ॻाल्हि करे थो इहा ॻोल्हनि जी असीं हे कंदो आहे ड्रग जो कारोबार, हे हुन जी जस खपाईंदा। हिते असां कल्ह ज़मीन ते वियासीं हिते पंहिंजी ॾेती लेती हिसाब सां के माण्हू हुया अणसुञातल माण्हू हुया जेके हिते फशी कयूं बीठा असीं ज़मीन ते वियासीं, असांजो पुछाई केराए त असांजे मथां सिधी फायरिंग शुरू कई, पोइ असां पंहिंजे बचाव जे लाइ हवाई फार करे हिते हलिया हुते को अहिड़ो मसइलो कोन थियो, असीं भले आयासीं हो भलिया विया, पोइ हिते उन्हनि को ड्रामो करे असांखे FIR में फासाइण जे लाइ पाण जेको आहे गोली अॻ में पाण खे गोली हणी वञे वरी इहो FIR कराइनि, उहा FIR असां ॿी कलाक अञा केस निकाली न थियो आहे। हिन वरी हींअर वरी हिन केस जे लाइ जेको आहे भॼंदा था त न असांजे मथां FIR कराइण जे लाइ। ऐं जेके चवनि था त 1900 मीरबाग जिते चए त मूं ज़मीन वरिती आहे 1926 खां वठी सर असांजो खातो आहे। हे आहे अञा सर्वे नंबर आहिनि 1926 ज़ूम कयो सर दवा कनि था। इहा तमामु जेको आहे ग़लति ॻाल्हि था कनि। बाक़ी